मोहम्मद गुलाल मोहम्मद असांजा स्टेज ते बैठल सरदार साहब आऊं नबील खान ला वही लफ्ज चमस उर्दू में मुझे तकरीर करने आती है मगर सब दोस्त कहेंगे कि नहीं सिंधी में करो। आप ये जो जितने भी दोस्त आए हैं कपूर साहब के साथ, आप खुश नसीब हो कि आप लोगों को एक पढ़ा लिखा सरदार मिला है। ये धरती लतीफ साईं जी आ, ये सब दोस्त खुश नसीबन जिन जबलन पहाड़न में इनकलाबी अगवान सरदार सालिम ब्रह्माणी मलिक चंगेज खान असांजो भा हाजी रमजान पालारी साहब तहां के इनकलाबी अगवान दिनान, तहां कमजोर ना आयो। रमेश गुप्ता आशिकन जी गाल पे कई, मुखे भी तहां सां जेका मोहब्बत है पंहिंजनि सरदारनि जी, सरदारनि जो तहां सां जेको इश्क है उनके शालती हिकिड़ो शेर चयो आहे, आशिक ज़हर पिया बेहद सी वरसन घणो कड़े ऐं कातिल जा हमेशा हेराक तोड़े चिकन चाक तब आहन सलीम आमसी। हो वडेरा को ॿुधाए छॾिजां मूंखे कन में। वडेरे जेको ही कठे कयो आहे सभिनी राजन जो ऐं सरदार नबील खान के एजाज़ ॾेई घुरायो आहे हिते, ही कंहिंजे खिलाफ़ वाकई गॾु कोन थियो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त ही कठ बेमक़सद बि कोन अथव, इलेक्शन जी शुरूआत अथव। हाणे हिते जा पहाड़, हिते जा पेचरा, हिते जा रस्ता, सब शयूं तव्हांखे वाक़ुफ़ आहिनि, हालात तव्हांजे साम्हूं आहिनि। न हिननि खे स्कूल आहे, न हिननि लाइ सिहत जे लाइ को डॉक्टर आहे, न हिते रस्तो आहे, न पाणी आहे, का बि शइ कोन्हे। 30 सालनि खां मलिक असद इक़्तिदार में रहियो आहे। आऊं नालो इन करे वठां थो जो सब दोस्त चवनि था त भई जेको कुझु ॻाल्हायो था उहो वाज़े कयो त कंहिंजे ख़िलाफ़ था ॻाल्हायो, आख़िर तव्हांखे करणो छा आहे, आया छा जे लाइ। असांखे ख़बर कोन हुई त हिन तालुके जी जेका अहिड़ी हालत मलिक असद कई आहे, मलिक असद जो असांजे तालुकनि ते भर घणो आहे, असांजो पोइ हिते शायदि सभु कुझु ठीकु करे आयो आहे। हाणे असांजे भर घणो छो अथसि त उन ई पढ़िया लिखिया माण्हू था रहनि ऐं माण्हू गला था पकड़नि लीडरनि जा त हिते बीहो, हिते कमु कयो। हाणे ही ॾिसे थो पोइ हिते अबोज माण्हू आहिनि, जेको आहे सो न पुछंदा, न रस्ते लाइ, न रोड लाइ, न पाणीअ लाइ, इन्हनि खे इन ई जॻह ते रखणो आहे। पर मलिक साहब यादि रख, ही इनकलाब उथी चुको अथई। असीं इहो हरगिज़ नथा चाहियूं, असीं पंहिंजी ॿेड़ीअ पीपल्स पार्टीअ मां तोखे लाहण कोन था चाहियूं, असीं इन लाइ हरगिज़ गॾु कोन थिया आहियूं, पर असांखे पंहिंजो हक़ खपे। असां साईं अब्दुल्ला शाह सां, मलिक साहब सां 85 सां गॾु सियासत कई आहे। तव्हां बि सभु दोस्त घणा वाक़ुफ़ हूंदव, पर आऊं शायदि थोरो वधीक हुन सां ॿिन्ही खां वाक़ुफ़ हूंदुसि। अब्दुल्ला शाह मुंहिंजो मोहसिन आहे, पंहिंजो मलिक साहब अॼु बि जेको आहे ॻाल्हि वाज़े कंदो हलां त जंहिं सहारे ते बीठो अथव सो साईं हुनजो पुटु आहे मुराद अली शाह। न त घणा ॾींहं पीपल्स पार्टी छॾे वञे ऐं तव्हांखे साम्हूं हींअर सां वेहणो पए। हाणे उहो मसनोई साह खणी रहियो आहे, केतिरो वक़्तु थो हले, असां वरी बि चऊं था असीं हुनजे ख़िलाफ़ कोन आहियूं, असां सां गॾु वेठो हुजे असांजी ॿेड़ीअ में, पर हिननि जी तक़दीर त बदिलाए न, हिननि जो कहिड़ो लो आहे। मजबूरन मलिक साहब यादि रख, मजबूरन तोखे हिते हर सहूलतूं अनकरीब ॾियणियूं पवंदियूं। जेकॾहिं न असां, मूंखे अॼु ख़बर पई आहे त सरदार नबील खान जो बि हिते घर आहे, हे असांजे जामशोर ज़िले जो बि सरदार आहे। हिन जामशोर ज़िले सरदार खे बि मलिक साहब जे करे थोरो छिॾो थियो। मां हुनखे अपील कंदुमि त वापसि अचे, पंहिंजी क़ौम खे संभाले ऐं पंहिंजे क़ौम जा माण्हुनि जा कम करे ऐं हिते बीहे। ही मलिक साहब जे आसरे असां कोन छॾींदासीं।
मलक साहब तव्हांजो अॻवान सरदार कोन्हे? हा बिल्कुलु आहे। मलक साहब जा पंहिंजा राज आहिनि, उहे असांजा बि राज आहिनि। असीं हुन सां प्यार मोहबत कयूं था, इलेक्शन में गॾु हूंदा आहियूं। को झेड़ो झटो कोन्हे, सियासत जो मैदान खुलियल आहे, सभु कंहिंखे करणी आहे। हू बि असांजा राज आहिनि, पर उन्हनि सां बि अहिड़ो ई हशर कयो अथसि पंहिंजनि राजनि सां बि, जहिड़ो तव्हां सां थियल आहे। हाणे घणा उस्ताद वेठा आहिनि, सभु जेको आहे सो सरदार साहब तव्हां सां ॻाल्हाईंदा बि सही। मलक चंगेज़ खान बि आहे। मलक चंगेज़ खान वाकई हिते शुरूआत कई आहे, उनजे लाइ ॻाल्हाइणु ज़रूरी आहे त इनकलाबी अॻवान बि आहे, मज़लूमनि जो आवाज़ बि आहे। न त हिते हिन तालुके में जेका असां शुरूआत थियल कोन हुई। हाजी रमज़ान पालारी साहब आहे, उन सां त 88 खां वठी जेको वणंदो पियो अचे त भई जेको आहे पंहिंजो को बि अहिड़ो माण्हू न हुजे जेको मुंहिंजे साम्हूं थी। हाणे साईं तालीम ऐं भुट्टे साहब जी ज़िताई, भुट्टे साहब जा जियाला, ऐं उन्हनि दोस्तनि जो बि ज़िक्र कंदुसि जेके हिन इनकलाब जो वॾो साथ जाम खान शोरो साहब, डॉक्टर सिकंदर शोरो साहब, जिन जेको आहे सो वॾी मोहबत सां प्यार सां हिन काफ़िले जो साथ ॾिनो आहे। हुननि बि इहा ॻाल्हि कई त असां कंहिंजे ख़िलाफ़ कोन आहियूं, पर जेके ज़्यादतियूं आहिनि उन्हनि जो अज़ालो करण लाइ असीं तव्हां सां हर मुमकिन मदद कंदासीं। त उन्हनि दोस्तनि जो नालो वठणु तमामु ज़रूरी हुयो। काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां ताईं पहुची बि चुकियूं हूंदियूं, कुझु पहुतियूं न बि हूंदियूं, पर हाणे पंहिंजो सरदार सालिम अहमद ब्राह्मणी जी आसिफ ज़रदारी साहब सां असां सभिनी दोस्तनि जी मुलाक़ात थी हुई। ऐं तव्हां खे इहो हूंदो यकीन त 15 मिंटनि जी मुलाक़ात कलाक हली आहे। छाजे करे? ज़रदारी साहब वटि टाइम कोन्हे, पर 15 मिंटनि जे लाइ कलाक बि हली। असुल असां सां कुझु ॻाल्हाइणो हूंदुसि, कुझु असां सां ॻाल्हायो अथसि, ऐं इंशाअल्लाह फ़ैसिलो तव्हांजे हक़ में थियणो आहे। फ़ैसिलो तव्हांजे हक़ में थी चुको आहे। ऐं वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार जेके सरदार साहब सां हेॾी तकलीफ़ करे आया, ऐं सरदार नबीर खान वॾी तकलीफ़ सां टाइम कढियो आहे ऐं पंहिंजो हिते पहुतो आहे। वधीक हिननि सभिनी ॻाल्हियुनि ते उहो असांखे वधीक लीडर बि आहिनि, रोशनी बि विझंदा। ऐं एतिरनि ॻाल्हियुनि मां तव्हां सभु होशियारु माण्हू थी विया, सभिनि शयुनि जो अंदाज़ो लॻाए छॾियो हूंदव, पर डर ख़ौफ़ इहे जेके हालात आहिनि, ॿियूं टे शयूं हाणे कोहिस्तान में बि कोन्हनि, कोहिस्तान में न रहंदियूं। इन जे करे पंहिंजो तव्हांखे सरदार सालिम अहमद ऐं मलिक चंगेज़ खान जो भरपूर साथ ॾियणो पवंदो। तव्हांजी कामयाबी तॾहिं थींदी जो इलेक्शन में मलिक असद जे राज जा माण्हू टोड़े अची पंहिंजनि नुमाइंदनि खे वोट करायो, तॾहिं तव्हांजी कामयाबी थींदी। असां चाहियूं था, असां नथा चाहियूं त असांजी ॿेड़ीअ मां को असीं हुनखे लाहियूं, पर हालात नज़र अचनि पिया त मुश्किल हिन ॿेड़ीअ में सफ़र करे सघे। छो त सिंधीअ में मल जॾहिं साम्हूं कंहिं ताक़तवर मल जे साम्हूं विढ़ंदो आहे त हुनखे मज़ो बि ईंदो आहे। हाणे जेकॾहिं मलिक साहब असां सां गॾु हूंदो त पोइ त इलेक्शन में को झेड़ो आहे ई कोन, पर असीं चवंदा त मलिक साहब पीपल्स पार्टी छॾे साम्हूं अचे त तोखे मलिक साहब ख़बर पए, तुंहिंजी ताक़त जी बि ऐं पीपल्स पार्टी जी बि ख़बर पवे तोखे। हमेशह पीपल्स पार्टी जे ॾंड ते खटी ऐं माण्हू खे चवंदो त मुंहिंजी ताक़त आहे। पीपल्स पार्टी खे पुठीअ में छुरा हणी चवंदो मुंहिंजी ताक़त आहे। पीपल्स पार्टी खे तबाह करण वारो केरु आहे? मलिक असद आहे। मूंखे जॾहिं करे ज़रदारी साहब चयो त पीपल्स पार्टी जो दुश्मन जाम छोरे ज़िले मां ॻोल्हे अचे, मलिक असद जो हक़ रखी ज़रदारी साहब खे पहिरियों दुश्मन ही अथई पीपल्स पार्टी जो। पीपल्स पार्टी रहंदी, पीपल्स पार्टी खे छॾण वारा न रहंदा। असां जेको आहे पंहिंजो इहो पैगाम सभु खणी दोस्त तव्हां वटि पहुता आहिनि, सभु सम्झू वियो। तकलीफ़ अचणी वञणी आहे, तकलीफ़ खां सवाइ मज़ो बि सियासत जो कोन्हे। असां इहे रेल जेल थाणा कोर्टूं अदालतूं ॾिसी आया आहियूं। हाणे वधीक मां एतिरो कोन थो ॻाल्हायां, मलिक साहब मुरागी न काढ़जी पए। अस्सलाम वालेकुम, याली मदद।